मुझे इश्क जो या महबूबे खुदा। माशाल्लाह बाबा तमामु सुठो। अदड़ी शबनम असां तव्हांखे ईंदड़ राउंड में रखूं था जेको असांजो ॿियो राउंड हूंदो सिलेक्शन जो। मुझो दीनी मान वितुआ मुझो मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके हिन मदह मुस्तफ़ा प्रोग्राम में असां तव्हांखे दिलि जे गहराइनि सां प्यार बि कयूं था, भली कार बि चऊं था। तव्हां इंतज़ारु कयो ॿिए राउंड जे लाइ। वञिजो न पुटु। थैंक यू। गुंबज़े खिज़रा गुंबज़े खज़रा खे के ज़ेर न दे खे के ज़बर दे गुंबज़े खज़रा ॾिसां मदीने जो मुसाफिर दिल चवे थी थोरो तव्हांखे इंतज़ारु कराइजे ऐं तव्हांखे ॿीहर ॿुधिजे। तव्हांजो त ऑडिशन असां वठी चुका आहियूं, तव्हां ॿीहर छो आया आहियो? साईं असल में ॻाल्हि इहा त उते मां सफ़र करे पहुतोसि, पोइ मुंहिंजी जेका निड़ी हुई न थधी लसी पीती, इन जे करे जेको आहे माना आवाज़ न पियो निकिरे। सो हिन वक़्तु कुझु दोस्तनि खां मोकिलाइण जो वक़्तु बि अची वियो आहे ऐं जुदाई झीर ॾींदी आहे ऐं वढ ॾींदी आहे दिलि में। सो मोकिलाइण जे लाइ कंहिंजी बि दिलि न चवंदी आहे, पोइ उहा मोकल खणी महफ़िल जी हुजे, प्रोग्राम जी हुजे, कंहिं शादी तक़रीब जी हुजे, मोकिलाइण ॾाढो ॾुखियो थींदो आहे पंहिंजनि खां।